अस्सलाम वालेकुम नाजरीन, मेरा टीवी न्यूज़ में आवाया सायरा सुमरो आवाया प्रिया गुल। सब खबरी का नज़र हेडलाइन ते। ईरान ऐं अमरीका विच में ॻाल्हियुनि जो ॿियो दौर ईंदड़ हफ़्ते जे आख़िर में इस्लामाबाद में थियण जो इम्कान। इंतिज़ामिया ऐं सिक्योरिटी इदारनि खे ॻाल्हियुनि जे हवाले सां तयारियुनि जी हिदायत। ज़रीन जो चवणु आहे त अमरीकी वफ़द जी अॻुवाणी नायब सदर जेडी वैंस, स्टीव विटकॉफ ऐं जैरेड किशनर कंदो। ईरान तरफ़ां स्पीकर बाकर कालीबाफ ऐं परडेही वज़ीर अब्बास इराक़ जी वफ़द जी नुमाइंदगी कंदा। ईरान ऐं अमरीका विच में ॻाल्हियुनि जो पहिरियों दौर 11 अप्रैल ते थियो हो। पाकिस्तान जी खिते में अमन जे क़याम लाइ कोशिशूं तेज़। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सरकारी दौरे ते सऊदी अरब पहुची वियो। रायल टर्मिनल ते जिदा जी गवर्नर शहज़ादा सऊद बिन अब्दुल्ला वज़ीर आज़म जो इस्तक़बाल कयो। नायब वज़ीर आज़म इसाक डार ऐं इत्तलात वारो वज़ीर अता तारब वज़ीर आज़म सां गॾु मौजूद। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सऊदी वली अहद शहज़ादा मोहम्मद बिन सलमान सां मुलाक़ात कंदो। मुलाक़ात में इस्लामाबाद ॻाल्हियुनि बाबति मुशावरत कई वेंदी। परडेही खाते जे तर्जुमान में चवणु आहे त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ कतर ऐं तुर्किया जा बि दौरा कंदो। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर तेहरान पहुची वियो। ईरान जे परडेही वज़ीर अब्बास इराक़ जी फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर जो इस्तक़बाल कयो। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी बि फील्ड मार्शल सां गॾु मौजूद। ISPR मुताबिक़ फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर जो तेहरान जो दौरो ईरान ऐं अमरीका विच में टियाकड़े जी कोशिशुनि जो हिस्सो आहे। ईरान पाकिस्तान ज़रिए अमरीका सां पैगामनि बाबति ॾे वठ जी तस्दीक़ करे छॾी। ईरान जे परडेही वज़ारत जे तर्जुमान इस्माइल बकाई चयो आहे त हाणे जेके बि ॻाल्हियूं थींदियूं मुकमल जंग बंदी लाइ थींदियूं। पाकिस्तान ज़रिए अमरीका सां पैगामनि जो सिलसिलो जारी आहे। ईरानी परडेही वज़ारत जे तर्जुमान पंहिंजे बयान में चयो त जंग बंदी जे पहिरें मरहले बाद केतिरा ई पैगाम उमाड़िया विया आहिनि। पाकिस्तान में ॻाल्हियुनि दौरान मुकमल जंग बंदी, पाबंदियूं हटाइण ऐं जंग में थींदड़ नुक़सान जे अज़ाले ते ॻाल्हि ॿोल शामिल हुई। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रम्प चयो आहे त ईरान सां जंग ख़त्म थियण जे वेझो आहे। तेहरान कंहिं बि तरह मुआहिदो करणु चाहे थो। जेकॾहिं मुदाख़लत न करिया हा त हिन वक़्त ताईं ईरान वटि एटमी हथियार हुजनि हा। ईरान खे एटमी हथियार रखण जी इजाज़त न ॾींदासीं। टीवी चैनलनि खे इंटरव्यू में अमरीकी सदर चयो त जंग बंदी में वाद बाबति न पियो सोचां, उन जी ज़रूरत न आहे। ईंदड़ 2 ॾींहं इंतहाई अहम ऐं गैर मामूली हूंदा। ईरान जंग जी पुॼाणी कंहिं बि सूरत में थी सघे थी। ईरान जे सदर मसूद पज़ेश्कियान चयो आहे त ईरान जंग नथो चाहे। ॻाल्हियुनि लाइ हमेशह तयार आहियूं। दुश्मन जी मर्ज़ी मरण या सरेंडर ते मजबूर करण हर कोशिश नाकाम थींदी। पासदाराने इनक़लाब चयो आहे त ईरानी बहरी जहाज़नि जी नाकाबंदी जारी रही त नार वारनि मुल्कनि ऐं बहरिया ओमा में दरामदात ऐं बरामदात जी इजाज़त न ॾींदासीं। अमरीका जे नायब सदर जेडी वैंस चयो आहे त सदर ट्रम्प ईरान सां आरज़ी न पर जामे डील चाहे थो। ॻाल्हियूं जारी आहिनि। ईरान बि मुआहिदो चाहे थो। अमरीका ईरान विच में बेइतमादी हिकु राति में ख़त्म नथी थी सघे। हिकु तक़रीब में सवालनि जा जवाब ॾींदे जेडी वैंस चयो त मुआहिदो अहिड़ो थिए जो ईरान एटमी हथियार हासिल न करे सघे ऐं ईरानी अवाम आलमी मईशत जो हिसो बणिजी सघे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि FBR जे मापत हफ़्तेवार जाइज़ा इजलास में ओवर इनवाइसिंग बाबति कमेटी जी रिपोर्ट पेश कई वई। वज़ीर आज़म तरफ़ां फाइनेंशियल मॉनिटरिंग यूनिट खे फ़ाल इदारो बणाइण जी हिदायत। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त 2017 खां 2022 में ओवर इनवाइसिंग जो मकरू धंधो हलंदड़ रहियो, पर लॻापियल इदारा फ़र्ज़नि जी अदायगी सां उन ते ग़ालिब रहिया। हिन धंधे में मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई तेज़ कई वञे। इजलास खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त टैक्स जो पैसो क़ौम जी अमानत आहे ऐं उन जी हिफ़ाज़त असांजो फ़र्ज़ आहे। मुस्तक़बिल में अहिड़नि वाक़िअनि खे रोकण लाइ जामे हिकमत अमली जोड़ी वञे। नाणे वारे वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब चयो आहे त सऊदी अरब खां $3 अरब ईंदड़ हफ़्ते पाकिस्तान खे मिली वेंदा। सऊदी अरब जे नाणे वारे वज़ीर सां तफ़सीली ॻाल्हि ॿोल थी आहे। वॉशिंगटन में पाकिस्तानी सिफ़ारतखाने में मीडिया सां ॻाल्हाईंदे मोहम्मद औरंगज़ेब चयो त पाकिस्तान गुज़िरियल हफ़्ते $1.4 बिलियन जी अदायगी कई आहे। समूरियूं अदायगियूं वक़्त ते कंदासीं।
वॾे वज़ीर सैयद बुराद अली शाह सां वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी जी मुलाक़ात। सिंध समेत मुल्क जी अमन अमान सूरत-हाल ऐं खिते में जारी छिकताण ते ॻाल्हि ॿोल। मोहसिन नक़वी चयो आहे त मुल्क में अमन अमान बरक़रार रखण लाइ क़दम खंया पिया वञनि। वॾे वज़ीर बुराद अली शाह चयो आहे त खिते जी मौजूदा सूरत-हाल में क़ौमी यकजहती ज़रूरी आहे। सियासी ऐं अस्करी क़यादत छिकताण घटाइण में मसरूफ़ आहे। टडोमस्ती वेझो नारी खे कारे इल्ज़ाम हेठि सरेआम क़तल करण वारो वाक़ियो। एयरपोर्ट जी अदालत नोटिस वरितो। मुलविस जवाबदारनि ऐं सोलतकारनि खे गिरफ़्तार करे 48 कलाकनि अंदरि रिपोर्ट जमा कराइण जो हुकुम। सूबाई घरू वज़ीर सियासत लंचार ऐं आईडी सिंध जावेद आलिम ओडो बि वाक़िए जो नोटिस वरितो। रिपोर्ट तलब पुलिस ॿिनि मुख्य जवाबदारनि समेत 7 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे घर ॾाहे छॾिया। एसएसपी खैरपुर चवण आहे त वाक़िए में मुलविस समूरनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करे सख़्त सज़ा ॾियारी वेंदी। गोसपुर भरसा रोड हादसे में औरत समेत ॿ ॼणा फोत, हिकु ज़ख़्मी। तेज़ रफ़्तार मोटरसाइकिल ऐं चिंची रिक्शा में टक्कर सबब मोटरसाइकिल ते सवार अब्दुल वहीद शेख ऐं मुस्मात गोरी नसीराणी फौत थी वई। ज़ख़्मी सदरुद्दीन शेख नाज़ुक हालत में अस्पताल मुंतकिल। शागिर्दियाणी फहमीदा लगारी केस एसएसपी सोहाई अजीज टालपुर जी अगवानी में जांच टीम मिरपुर खास पहुती। सोहाई अजीज टालपुर एसएसपी मिरपुर खास सैयद फिदा हुसैन शाह सां संदसि ऑफिस में मुलाकात करे तफ़सील वरिता। एसएसपी सोहाई अजीज टालपुर चयो आहे त ही जांच अहम आहे। वारसनि सां गॾोगॾु निजी यूनिवर्सिटी इंतिज़ामिया खां बि तफ़सील वरिता वेंदा जीअं हिकु जामे ऐं तफ़सीली रिपोर्ट जोड़े सघिजे। मिठी में बेरहम पीउ अभम पुट खे टांकी में ॿोड़े मारे छॾियो। ओभर बजीर पाड़े में वेशी पीउ बचायो बजीर 20 ॾींहं जे पुट खे घर अंदरि पाणी जे टांकी में उछलायो। मासूम ॿारड़ो ॿुॾी फौत। वाक़े बाद अमड़ होश विञाए वेठी। जवाबदार पुलिस हथां गिरफ़्तार। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार बचायो बजीर पंहिंजे मासूम पुट खे घर अंदरि पाणी में उछलाए मारियो आहे। जवाबदार मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं करे पियो। वधीक जांच कयूं पिया। टंगवाणी में ओड़ी ते ज़ाब्तो अची न सघियो। वधीक